मदीने वारे साईं के रब हुकुम दिनो हबीब पंजी उम्मत के ऐलान कर बियो कुछ न खपे मुआवजो न घुर्जे बदलो न घुर्जे तवा का दुनिया दौलत नोट वोट कुछ न खपे फकत हिक गाल जो मुतालबो आ त मुझे अहल बैतन सा मोहब्बत रखजो। अञा भ्याव न ठरियो थध में मानू अध थींदा आहिनि ता वरी गर्मी में अध थी विया आहियो। अञा हथ मथे करे चो सुभान अल्लाह। अल्लाह कंदो मदीने वारे जे रहमत जी छाम हूंदई। रब तो फरमाए त हबीब चई ने बियो कुछ न खपे तव्हांजी माल तव्हांजी दौलत तव्हांजी मिल्कियत मां मोहम्मद कंहिं शइ जो तलबगार न आहियां फकत हिकिड़ो मुतालबो आ त मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखजो। ऐं इन जे एवज़ इन मोहब्बत जे एवज़ इन जे बदले में तव्हां के दुनिया जी कामयाबी आखिरत जी कामरानी मिलंदी। इन मोहब्बत रखण वारन जे लाइ हिते राहत हुते जन्नत हिते खुशहाली हुते जन्नत जी हुजूरी। ऐं जेको नबी जे घराणे सां मोहब्बत ऐं मवद्दत जोड़े थो मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे मूं मुहम्मद सां गॾु मुंहिंजे पाड़े में मुंहिंजे दर्जे में मुंहिंजे रहमत वारे साये में मूंसां गॾु जन्नत में हूंदो। हिकिड़ी आ मोहब्बत ऐं मवद्दत उन जो ज़िद आ कुल्फत ऐं अदावत। मोहब्बत जो मुतालबो आ ऐं कुल्फत ऐं कुदूरत ऐं अदावत खां बचण जो हुकुम आ। नबी जे घराणे सां मदीने वारे साईं जे बच्चन सां हुजूर जे अहल बैतन सां मोहब्बत रखण जो हुकुम आ ऐं उन्हनि सां अदावत ऐं दुश्मनी रखण खां बचण जी नहीं थियल आ त मुंहिंजे नबी जे घराणे सां दुश्मनी न रखजो वेर न रखजो बुग़्ज़ न रखजो कुदूरत न रखजो। जे इन घराणे सां कुदूरत रखी उन जी दुनिया भी बर्बाद उन जी कब्र भी बर्बाद उन जी महशर भी बर्बाद। मदीने वारे साईं फरमायो मन अबगद अहदन मिन अहल बैती हुरिम अलैहि शफाअती। मुझे अहल बैतन मां के हिकड़े सां भी बुग़्ज़ रखई। ध्यान आए मुझे बच्चन मां मुझे सैयदन मां मुझे घराणे मां के हिकड़े सां भी मन अबगद अहदन मिन अहल बैती मुझे अहल बैतन मां हिकड़े सां भी बुग़्ज़ रखई अदावत रखई। हुरिम अलैहि शफाअती उन जे मथा मुंहिंजी शफाअत हराम थी वई। जेको मुंहिंजे बच्चे के नथो सुञाणे क़यामत में मां उन के न सुञाणंदुसि। जेको मुंहिंजे बच्चन जो न आहे सो मुंहिंजो न आहे। ऐं ॿी हदीस आ मदीने वारे साईं फरमायो त ला युबग़िदुना इल्ला मुनाफिकुन शकी। असांजे अहल बैतन सां दुश्मनी ऐं बुग़्ज़ अदावत ऐं कुदूरत सिर्फ़ उहो रखंदो आ जेको मुनाफिक हूंदो ऐं बदबख्त हूंदो। हिकिड़ो मुनाफिक नबी जे घराणे सां दुश्मनी रखण वारो चओ मुनाफिक ऐं ॿियो बदबख्त। ऐं हिकिड़ी रिवायत में आ त जंहिंजो नस्ल सही न हूंदो जेको पंहिंजे पीउ जो औलाद न हूंदो जेको पंहिंजे पीउ जो लुत्फ़ो न हूंदो हलाली बच्चो न हूंदो उहो नबी जे घराणे सां बुग़्ज़ रखंदो। हलाली माण्हू जे दिल में मुस्तफ़ा जे आल सां बुग़्ज़ थी नथो सघे। जेको नबी जे अहल बैतन सां
बुग़्ज़ ऐं अदावत जी ॻाल्हि करे न, नुक्ता चीनी ऐं एतराज़ करे न, उन खे बाह मां हथ विझी पुछीसि त पुट पंहिंजे पीउ जो आहीं, लगे थो तूं पंहिंजे पीउ जो पुट नाही जो मुस्तफ़ा जे बच्चन जे शान में भौंकी थो। ॿुधो, इन्हें कैटेगरी वारा माण्हू अॼु खोड़ पैदा थी विया आहिनि। माशाअल्लाह ॾाढ़ियूं बि वॾियूं आहिनि, पटका बि आहिनि, पाण खे मुसलमान भी सदाइन था, कलमो भी पढ़न था, पर नबी जे घराने सा बुग़्ज़ ऐं कुदूरत, कीनो ऐं अदावत उन्हनि जे मन में आ। कन खोलियो मोरे वारा, मुस्तफ़ा सोने जो फरमान बुधो। साईं फरमाइन था ला युबग़िदुना वला यहसुदुना इल्ला अहदुन ज़ीद अनिल हौज़ यौमल क़ियामत बिसियात मिनन नार। जेको मुझे अहल बैत मां के हिकड़े बच्चे सां भी बुग़्ज़ रखे, हसद रखे, कीनो रखे, जॾहिं क़यामत जे ॾियारे मुझे हौज़े कौसर वटि ईंदो त जहन्नम जे सोटे सां उन खे तड़ाए परते भॼायो। अञा न समझो, जिब्रील ऐं इसराफील जे हथ में दोज़ख जी बाहि जो सोटो हूंदो, जहन्नम जी बाहि जो ततल सोटो हूंदो, ऐं जेको नबी जे बच्चन जो दुश्मन ईंदो न, गर्मी हूंदी, उस हूंदी, निटरण हूंदी, 50,000 साल जो ॾियारो उभ पेरो बीहणो पवंदो। हिकिड़ो ॾींहुं रोज़ो नथा रखे सघूं, चवंदासीं रोज़ो कीअं रखूं, 10 मुहर्रम जो गर्मियुनि जो मौसम आहे, रोज़ो सही न सघंदासीं, हिकिड़े ॾींहं जी उञ नथो बर्दाश्त करे सघीं। जॾहिं 50,000 साल उभ पेरो हिकिड़े मैदान में ज़मीन ट्रामे जी सिज गिराठ जेतिरो क़दुरु मथों अची वेंदो। यौम यकूनु नासु कल फराशिल मबसूस, जीअं मच्छर शम्म जे बाहि जे चौधारी पचंदा, पजरंदा, भुजंदा आहिनि, इहे माण्हू भुजंदड़ हूंदा, पचंदड़ हूंदा, उहो मंज़र हूंदो, माण्हुनि खे उञ लॻंदी, ऐं ॾिसंदा त हौज़े कौसर बीठो आहे, जंहिंजो पाणी खीर खां अछो, माखीअ खां मिठो, ॻड़नि खां शफ़ाफ़, मुश्क खां सुरहो, प्याला एतिरा रखिया हूंदा जेतिरा आसमान में तारा। ईंदो त इहो प्यालो मां बि पियां, कौसर जो फुड़ो मां बि हासिल कयां। जेॾी महिल वेझो ईंदो त मलाइक उन खे बाहि जो सोटो ठका कढाईंदा। निभागा पोइते हट, निभागा पोइते हट, हे कौसर तोखे न मिलंदो। नबी जे बच्चन सां बुग़्ज़ रखण वारा, तू कौसर जो हक़दार नहीं। कौसर पीअंदा त मोरे जा आशिकाने अहले जन न सर्दी ॾिठी, न गर्मी ॾिठी, न सियारो ॾिठो, न पारो ॾिठो। नबी जे पाक घराणे जी मुहब्बत में कही आया, जलसा मल्हायूं, सिक मां महफ़िलूं सजायूं। जेके नबी जे पाक घराणे सां मुहब्बत रखण वारा हुया, अॼु कौसर जा हक़दार उहे हिन जेके मौला अली जा हुबदार, जेकी मौला हसन जा हुबदार, जेकी करबला जे शहीदन जा हुबदार, अॼु ही जन्नत जे हिन कौसर जे प्याले जा हक़दार उहे आशिकाने अहले। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला, अली मौला, अली मौला, अली मौला, अली मौला। हसीनन में हसीन, सच्चो सादिक अमीन, अली मौला, अली मौला, अली मौला, अली मौला, अली मौला।
अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला। काबे अंदर जहीं जी विलादत थी या मस्जिद में जह जी शहादत। उम्र सारी इबादत रियाजत ना मिली एड़ी के सआदत। उन जी गली उन जी गली मुआ झली थींदी भली। उन जी गली मुआ झली थींदी भली। इमामुल मशरिकैन इमामुल मगरिबैन अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन। सुभान अल्लाह। साईं फरमाता मन अबगदना अहलल बैत हशरहुल्लाहु यहूदिया व इन शहिद अल्लाह इलाहा इल्लल्लाह। दिलियों हाजिर कयो तो मैं हदीस जो तर्जुमो कया। तवज्जो मूडे कयो। पुट जलसन में हिकड़ा ईंदा है न दिमाग के ताला हणी वेंदा है। ताके तालो तो हिते कोने लगल न। ताला खुलियल है न। तालो खोलियो तो मां कुछ विछा ताजे दिमाग में कुछ दिया तवा के एड़ो दिया जो क़यामत ताईं वरी न निकरंदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइन था मन अबगदना अहलल बैत जे मुझे अहल बैतन सा बुग़्ज़ रखियो जे मुझे घराने सा दुश्मनी रखी जे मुझे बच्चन सा वैर रखियो। साईं फरमायो हशरहुल्लाहु यहूदिया क़यामत जे ॾियारे अल्लाह उनके यहूदियुन सा गॾु थारींदो। व इन शहिद अल्लाह इलाहा इल्लल्लाह भली कलमो शहादत पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। कलमो शहादत जो पढ़े पाण के मुसलमान सदाए पाण के मोमिन सदाए। निरड़ ते सजदन जा निशान कंध ते बिस्तरो गली गली में तबलीग मिठा सजो ॾींहुं दावा करे त मां दीन ते हलण वारो आहियां दीन जो ख़िदमत गुज़ार आहियां मां सच्चो मोमिन आहियां सच्चो मुसलमान आहियां पंहिंजी दावा करे। पर मदीने वारो थो फरमाए त जे मुंहिंजे बच्चन सां बुग़्ज़ अथसि त क़यामत जे ॾियारे यहूदियुनि सां गॾु उथंदो यहूदियुनि सां। जाने हदीस हदीस बुद्धि गौर कर ओ मोरे जा मुसलमान असा समझू था तो नमाज रोजो इहो ही दीन आ इहा ही जन्नत में मुसलमानी जी निशानी आ। पर मदीने वारो तो फरमाए तो भली कलमो शहादत पढ़े भली नमाजू पढ़े भली रोजा रखे पर जे मुझे बच्चन सा मुझे अहल बैतन सा बुग़्ज़ ऐं दुश्मनी थस क़यामत जे ॾियारे मुसलमानन सा न उथंदो यहूदियुनि सां। पुट हे जेके करबला जे मैदान में अॻियों जेको 22,000 जो लश्कर बीठो छा इन नमाज कोन पे पढ़ी छा इन्हनि खे सुहारियूं कोन हुयूं छा इन्हनि खे कलमो कोन पे ॾायायो छा इन्हनि पाण खे मुसलमान कोन पे समझो। ये भी पान के मुसलमान प्या सदाइन पान के जन्नत जो ठेकेदार प्या समझन पर इन्हनि जी दुश्मनी मुझे नबी जे बच्चन सा। जेॾी महिल सैयदना इमाम हुसैन खुतबो ॾिनो
मैदान करबला में मुझो आका हुसैन आयो नाई जे ॾींहं ते जॾहिं नगारा बजाया तबला बजाया जंग जो ऐलान कयो त हज़रत इमाम हुसैन सोने फरमायो त अब्बास वनी चई ने दऊना हाज़िल अशिया लिनुसल्ली लिरब्बिना अजो की रात 10 मुहर्रम जी रात आ जुम्मे जी रात आ तवा के खबर आ त मां हुसैन जी मोहब्बत नमाज सा मुझी मोहब्बत कुरान सा मुझी मोहब्बत इस्तग़फ़ार पढ़ण सा है दऊना हाज़िल अशिया अजो की रात छड्यो त मां हुसैन नमाज पढ़ण थो चाहे जेरी मल हजरत अब्बास यजीदी लश्कर वंजे सरकरदन वट अमर बिन साद वट वियो चवण लगो ए उमर बिन साद मुखे सुने हुसैन मोकलियो आ मां उन जो सफीर बणजी आयो आया साईं जो फरमान आ अज जुम्मे जी रात आ भलारी रात आ यौमुल जुमुअत ईदुल लना जुम्मे जो जुम्मे जी रात असा मुसलमानन जे ला ईद जी रात इबादत जी रात रब के राजी करण जी रात आ जुम्मे जे ॾींहं में एक एड़ी घड़ी आ जेका बानो दुआ घुरंदो आ रब कबूल कंदो आ ए यजीदियो थोड़ी देर तरसो जुम्मे जी रात मां हुसैन पंहिंजे रब जी इबादत करण थो चाहियां यजीदी पोइते हटी विया ऐं पूरी रात मुझो सोनो हुसैन मुझो आका हुसैन पूरी रात नमाज पढ़ंदो रहियो जिक्र कंदो रहियो कुरान जी तिलावत कंदो रहियो रात ढलंदी वई हुसैनी खेमन में हड़ई आरामी थी विया यजीदी लश्करी हड़ई सुमी पिया बिन्नी पासन दे निंड छाइजी वई हर को सुमी पियो पर सैयदना इमाम हुसैन हिकड़ो जागी रहियो हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए मां बीमार हुयुस खेमे जे कुंड में लेटियल हुयुस ओचतो को गुनगुनाइण जो आवाज बुधुम को आवाज हल्को धीमो सन्नो आवाज बुधुम मुझे कन्नन ते आवाज पियो अख खुली वई साईं फरमायो त हिय जो दिसां त सब खेमन वारा सुतल हिन पर मुझो बाबो हुसैन जागी रहियो ज़बान ते रब जो कुरान इस्तग़फ़ार अल्लाह जे हुजूर में केडी मल कुरान था पढ़न केडी मल सिर सजदे में रखी अल्लाह जे हुजूर में सजदा करे दुआ था गुरन मौला मुझे नाने जी उम्मत जी पारत हुजई उम्मत जी पारत हुजई जिन मल सिर सजदे मां मथे कयूं त हीअं पिया चवन ओ ज़माना तू केॾो बेवफाही इमाम हुसैन पियो अरबी में शेर पढ़े ए ज़माना तू केॾो बेवफाही ए ज़माना तो दिल प्यारन के हिक ॿिए खां छिनी धार करे छॾियो ए ज़माना पीउ के बच्चन खां धार तो कयो भाउ के भाउ खां छिनी धार तो कयो ए ज़माना तू कंहिंसां वफ़ा न कंदो आ ए ज़माना तू हिकिड़े जे पारां ॿिए खे न वठंदो आ जेडी मल इमाम हुसैन जा ये शेर मुझे कन्नन ते पिया मुझे अखियुनि में गोढ़ा अची विया मां समझी वियुसि त मुंहिंजो बाबो विछोड़े जी ॻाल्हि पियो करे
पंहिंजे जुदाई जी ॻाल्हि पियो करे त मां उथियुसि वञी भाकुर पातुम बाबा साईं ही ॻाल्हि कहिड़ी कई तव्हां विछोड़े जी जुदाई जी असांखे परदेस में हिन मुसाफ़िर खाने में हिन ऋण रेगिस्तान करबला में असांखे अकेलो छॾे तव्हां कीअं वेंदव इमाम हुसैन फरमायो पुट ज़ैनुल आबिदीन जेको रब जो फैसलो आ उन्हें ते मां हुसैन आमना सदक न चई चुको आया बचड़ा सुभाणे हिन मैदान में असांजी जुदाई थियण वारी आ मां तोखे सब्र जी तलकीन थो कयां रब जे रज़ा ते राज़ी रहण जी तलकीन थो कयां कि असांजी इहा ॻाल्हि हली पे तेसी अम्मा साइण उथी इमाम हुसैन जी कुआर बीबी साइण उथी खेमे मजा निंड मजा उथी ऐं रोण लगी आ इमाम हुसैन पूछो त बीबी छो पई रोई चईसी मूं हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे मैदान करबला में ख्वाब में थी ॾिसां त हिकिड़ी औरत आहे नकाब ढकियल अथसि चेहरो पाक नकाब में ढकियल आहे ऐं करबला जे मैदान खे बुहारियूं थी ॾिए जेॾीमहिल मां करीब वियुसि मूं अर्ज़ कयो अमड़ तूं केरु आहीं पर्दे वारी अम्मा नकाब था चेहरे ता नकाब हटाए बुधाए तू के रही इन करबला जे रेगिस्तान के छोथी बुहारी पई चवण लगी बीबी सुञाणी न थी मां हुसैन जी अम्मा नबी करीम जी न्याणी अली जी रानी हसनैन जी अम्मा फातिमा ज़हरा सुभाणे हिन मैदान में मुझा बचड़ा शहीद थी मैदान करबला में सुभाणे मुझो अली असगर गुलाब जो गुलड़ो शहीद थी मुझो अली अकबर शहीद थी दो मुझो कासिम कुर्बान थी दो मुझे जिगर जो टुकड़ो हुसैन इन मैदान करबला में शहीद थी दो आओ करबला जा अंगण बुहार सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब हजरत सैयदना इमाम हुसैन पंहिंजे बचड़े ज़ैनुल आबिदीन खे सब्र जी तलकीन कई ऐं पंहिंजी घर दयाणी खे सब्र जी तलकीन कई तेसी सैयदा ज़ैनब पेश थी अर्ज़ करे थी अदा साईं ही जुदाई जी ॻाल्हि कहिड़ी था करियो विछोड़े जी ॻाल्हि कीअं था करियो साईं फरमाइनि था ओ ज़ैनब हैदर करार जी न्याणी आहे तुझे जिस्म में खातून जन्नत जो थन्या अली जो खून ओ बहादुर अब्बे जी बहादुर न्याणी सुभाणे जेको थियणो आ सो थियणो आ रब जो फैसलो आ असां रब जे रज़ा ते राज़ी रहण वारा आहियूं ओ ज़ैनब तो
तोखे नसीहत तो कया मुझे शहादत का वार न खोल जाए पंजे जिस्म के न पिट जाए ओ मुझी भेण ज़ैनब जाहिलियत वारियों रड़ियों ताहूं न कजाए ओ अदी सब्र कजाए जेको सब्र असा के बाबे अली से खारियो जेको सब्र अम्मा खातून जन्नत से खारियो जेको सब्र नाने मोहम्मद करीम से खारियो असा बच्चन के वो सब्र मैदान करबला में देखा मुझा दोस्तों हजरत इमाम हुसैन पंजे अहले बैतन के पंजे घराने के सब्र जी तलकीन कया सुबह जो बाख फुटिया फरमाइन था पुत्र अली अकबर बांग त चौ त मां हुसैन नमाज पढ़ाया मुझे नाने मोहम्मद करीम जो बांगो बिलाल हुंदो हो मिठड़ो आवाज हुंदो होस अली अकबर तुझो आवाज भी मिठो आ तू मुझे मुंह हुसैन जो बिलाल तू जेरी मल हजरत अली अकबर बांग चैया मुझे सोने हुसैन करबला जी धरती ते जमायत करे फजर जी नमाज पढ़ाई ओ सुन्नी ओ शिया ओ मुस्तफा करीम जे अल बैतन जा हुबदार सोने हुसैन जो किरदार निहार इमाम हुसैन शियन जो ना है इमाम हुसैन सुन्नन जो ना है इमाम हुसैन सभनी जो इमाम खुदा जो कसम इमाम हुसैन कायनात वारन जो इमाम इंसान जात जो इमाम पंजन परावन के मञण वारन न मञण वारन के इमाम हुसैन दरसे कुरान दई वियो दरसे शरीयत दई वियो अल्लाह जे दीन ते हलण जी बाट सेखारे वियो सोने हुसैन फजर जी नमाज जमायत करे पढ़ाई यजीदी लश्कर भी डिठो हुसैनी जमायत भी डिठो क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ शहादत छॾियूं त हुसैन नमाज जमायत साण पढ़ंदो हुसैनी सदाई नमाज न पढ़े नमाज छॾींदो हो यजीद जॾहिं वो नशो कंदो हो न त पोइ ॿ टे नमाज़ूं नशे में हलियूं वेंदियूं हुअसि वरी कॾहिं नशे में नमाज पढ़ाइण ईंदो हो न यजीद त 4 रकातुनि वारी नमाज 2 रकातूं पढ़ी सलाम वराए हलियो वेंदो ख़बर न पवंदी हुअसि 2 पढ़ियमि या 4 पढ़ियमि अड़े नशो करे त यजीद करे जे नमाज छॾे त यजीद छॾे ज़िना करे चोरी करे नशो करे हक परावा खाए गरीबन सां ज़ुल्म करे त यजीद करे पर जे नमाज पढ़े त हुसैन पढ़े कुरान पढ़े त हुसैन पढ़े कुरान के सीने सां लाए हले त हुसैन हले जे कॾहिं सिर नेज़े ते हुजे ज़बान ते कुरान जी तिलावत करे त मुंहिंजो सुहिणो हुसैन सुभान अल्लाह हां मोरे वारा ॿियो त ख़बर सदाए हुसैनी ऐं रस्तो वरी पंहिंजो इब्न साद वारो रस्तो इब्न ज़ियाद वारो कम करे यजीद वारा सदाए हुसैन जो हुबदार ये त थी न तो सके तासिल हबीब व तुज़हिर हुब्बहु हाज़ा लअमरी फिल बियाल बदीउ लौ कान हुब्बुक सादिकल अतातहु फ इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीउ सदाई तो त मां हुसैन जो हुबदार आहियां कम वरी यजीद वारा छो करी तुंहिंजी दावा अजीब आ तुंहिंजी दावा ते हैफ़ आ जेकॾहिं तूं सचो अहल बैतन जो हुबदार आहीं न त पोइ ईअं कर जीअं इमाम हुसैन करे ॾेखारियो उन ॻाल्हि ते अमल कर जेको इमाम हुसैन करबला में सेखारे जेॾीमहिल मुंहिंजो सुहिणे हुसैन जे निगाहुनि जे साम्हूं बचड़ा शहीद थींदा विया भाइटिया भाणज यके बाद दीगरे अली अकबर आयो बाबा साईं इजाजत दियो त
अब पंजो सिर वनी नाने जे दीन ता कुर्बान कर। इमाम हुसैन फरमायो त पुत्र तू मुझो जिगर जो टुकरो ही मुझे अखियुनि जो ठार ही ऐं हज़रत अली अकबर जी शबीह ऐं सूरत मिठे मुहम्मद करीम जी सूरत सां मिलंदी। जेडी मल ये पटको पाए अली अकबर हवेली पाक मां निकरंदो हो त मदीने जा माण्हू समझंदा त मिठो मुहम्मद पाण निकतो। सूरत ऐं शबीह मुहम्मदी सूरत हुई ऐं मिठड़ो आवाज हुयो। अर्ज कई बाबा साईं इजाजत दियो त मां पंहिंजो सिर वञी कुर्बान कयां। इमाम हुसैन फरमायो त बच्चा ये भी थींदो आहे त पीउ पंहिंजे पुट खे मरण जे लाइ मौत जे लाइ छॾे। अर्ज की बाबा साईं क़यामत जे ॾियारे में मां भी पंहिंजे नाने नबी साईं जे ख़िदमत में अर्ज कंदुसि त नाना साईं तुंहिंजे दीन जे लाइ मां भी पंहिंजो सिर कुर्बान करे आयो। जॾहिं इसरार वधियो घणो अली अकबर अर्ज गुजारी कई पाण पंहिंजे बच्चे खे पंहिंजे हथनि सां पग ॿधायूं तलवार सिंगारियूं ढाल ॿधूं घोड़े ते चाढ़े अली अकबर खे रवानो कयूं। जेॾी महिल हीअं अली अकबर वञे पियो त इमाम हुसैन ॾिसे पियो। पुट औलाद वारो पंहिंजे हियाव ते हथ रखो त बच्चा केॾा मिठा आहिनि। जेॾी महिल इमाम अली अकबर मैदान में वियो 3 ॾींहंनि जो बुखारो उञारो अली अकबर पर जीअं मैदान में आयो खुदा जाने सीरत निगार लिखनि था त जे पासे अली अकबर वञे पियो यज़ीदुनि जूं कतारूं केराईंदो पियो वञे। जियां बिजली चिमकंदी आहे न केॾी महिल मेमना ते केॾी महिल मैसरा ते केॾी महिल साॼे जे कतारुनि ते हमलो पियो करे केॾी महिल काबे जे कतारुनि ते हमलो पियो करे। बस ख़बर ईअं पई पवे खिवण जे चमके वांगुरु अली अकबर जिथे पहुचे पियो यज़ीदुनि जूं रड़ियूं निकिरी पियूं वञनि। चवनि पिया हाय अलीअ जो बच्चो अची वियो हुसैन जो शेर मैदान में अची। दुश्मन भी चवन पिया त वाह अली अकबर तुंहिंजी शुजात वाह अली अकबर तुंहिंजी पहलवानी तुंहिंजी बहादुरी। ऐं मैदान में निकिरी हज़रत इमाम अली अकबर चयो हल मिन मुबारिज़ आहे को मूंसां मुहाॾो अटकाए आहे को मुंहिंजे मुक़ाबले में अचे त ईअं ॾकी विया छप हणी विया त हिकिड़ो बि कूफियुनि जो यज़ीदुनि जो हिकिड़ो बि बहादुर ईअं उथी न चई त मां अली अकबर जो मां मुक़ाबलो कंदुसि। शेर जो बच्चो शेर आहे। मुंहिंजा दोस्तो जे पासे वियो यज़ीदुनि खे ईअं कटींदो वियो जीअं गजरू मूरियूं कटबियूं आहिनि छुरे सां ईअं यज़ीदुनि जा सिर लाहींदो वियो। वाह अली अकबर तुंहिंजी बहादुरी। ऐं केतिरा कलाक लॻी विया जंग कंदे कंदे ऐं उञ लॻसि 3 ॾींहंनि जो बुखारो हो उञारो हो। पुट हिकिड़ी उञ वरी जेॾी महिल माण्हू तलवार हलाए भॼ डुक करे त उहा उन में वधीक उञ महसूस थींदी आहे। पाण पंहिंजो घोड़ो पाक खेमे ॾे मोटायईं आयो बाबा साईं उञ ॾाढो बेहाल कयो आहे जे हिकिड़ो ढुक पाणी जो मिली वञे चपड़ा सावा कया खुश्क निड़ी आली कया थोरो पाणी मिली वञे त मां वरी नए सिर यज़ीदुनि ते मौत बणजी कड़का। हज़रत इमाम हुसैन फरमायो बच्चा मूं वटि ॿियो त पाणी कोन्हे पर हीअ मुंहिंजी खुश्क ज़ुबान आहे। हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हो जो मदीने वारे साईं पंहिंजी ज़ुबान मूंखे चूसाई हुई।
अली अकबर ओ बचड़ा अचो अजो अबो पंजी ज़बान तो के चूसाए मन तो के तस्कीन मिली वने हजरत इमाम हुसैन पंजी पाक ज़बान अली अकबर जे बात में भी थी। अली अकबर तो चे बाबा साईं हाणे मुखे तस्कीन मिली वई इजाजत जो त वरी वनी मैं पाण मल्हाया। मुंजा दोस्तो हजरत अली अकबर वरी मैदान में आया जंग कंदे कंदे काफरन जे मथा उन यजीदी लश्कर जे मथा उन मुनाफिकन जे मथा कहरे इलाही बनजी कड़किया सवे यजीदियुन जा जख्म बाहूं वढजी वियूं कन जूं टंगूं वढजी वियूं कन जा सिर धड़न का धार थी विया। होनो शिमिर पलीत रड़ कई हिकड़ो अली अकबर सजे लश्कर के परेशान करे छड़ियो तई हाने गडजी हमलो कयो चौधारी हमलो कयो हिकड़ो अली अकबर मैदान में आ ऐं चौधारी यजीदी कुत्ता फिरी विया। यजीदी चौधारी तीरन तलवारुन नेज़न जा वस्कार शुरू करे दिना। अली अकबर बहादुरी सां लड़ंदो रहियो हैदरी जोहर ॾेखारींदो रहियो तां जो सॼो जिस्म जेॾी महिल ज़ख्मी थी वियो आहे घोड़े तां हेठि आयो। जेॾी महिल अली अकबर घोड़े खां हेठि आयो आहे रड़ कयईं अदरिकनी या अबता बाबा साईं पहुंच जाए बाबा अली अकबर वञण वारो अदरकनी या बता बाबा पहुंच जाए। जेरी मल खेमे में इमाम हुसैन बचड़े जी दाह बुधी तकड़ो आया करबला जे धरती ते रेती जे अंदर जिस्म अली अकबर जो मिट्टी में खून में अली अकबर जो सिर जमीन ता खड़ी पंजी गोद में विधऊं पंजी झोली में रखऊं ऐं अली अकबर जो नजरूं बाबे जे पाक चेहरे ते अबे जो नजरूं बच्चे जे चेहरे ते नजर नजर सा मिली चई बाबा हाणे अलविदा। जेडी मल हजरत अली अकबर शहादत जो प्यालो पीतो वा हजरत इमाम हुसैन जवान बच्चे जे जिस्म पाक के खणी खेमन दे अचण लगो। 56 साल उम्र हुई सईदना इमाम हुसैन दाढ़ी जा कुछ वार सफेद हुआ बाकी कारा हुआ पर जेडी मल जवान बच्चे जो लाश खणी खेमन दे मोटियो आ त सुहारी सफेद थी चुकी हुई। फरमाई रज़ीना बिक़ज़ा बिल्लाह असी पंजे रब जी रज़ा ते राज़ी आयूं जे में रब जी रज़ा है ही अली अकबर भी कुर्बान अली अकबर असगर भी कुर्बान कासिम भी कुर्बान पर मु हुसैन जी जिंद जान भी अल्लाह जे दीन ता कुर्बान। मिठा जेडी मल हजरत सैयदना इमाम हुसैन जे पंजी शहादत जो वगड़ो अचे तो शिमिर सीने ते चढ़ी वे तो फरमाइन था शिमिर मुझे सीने ता हट मां हुसैन नमाज पढ़ण तो एड़े वक्त में मुझे आका हुसैन नमाज न छड़ी अल्लाह जो कुरान न छड़ियो ओडी मल सोने हुसैन जे ज़बान ते हिकड़ी आयत हुई विरद हुयो हिय प्या चवन त इन वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़ल अल किताब व हुव यतवल्ला सालिहीन मुजो वारिस मुजो अल्लाह हुआ जेको जे कुरान नाज़िल कयो आ वो रब मुजो वारिस आ वो ही सालिहन जो मददगार ज़बान ते कुरान
ऐं सिर सजदे में आ दुनिया वारन के सबक था सेखारन पिया त हुसैन जो किरदार ही आ हुसैन निमाज सा हुसैन कुरान सा मोरे वारा जेकॾहिं तोखे नबी जे घराणे सां मुहब्बत आ नबी जे आल बैतन सां उल्फत आ त पोइ तोखे क़ुरान पढ़णो पवंदो निमाज़ पढ़णी पवंदी मस्जिद जो रुख रखणो पवंदो अल्लाह जो ज़िक्र करणो पवंदो न त हुसैनी न सॾाए आल बैतन जो मौलाई न सॾाए मौलाई उहो आ जेको मौला अली जे रस्ते ऐं तरीक़े ते हलंदो सल्लल्लाहु सॼो ओ फलाना तव्हां न आहियो जो मूंखे ख़त लिखी तव्हां घुरायो कोई मौजूद हुया गर्दन झुकाई बीठा कंध मथे न पिया करे सघनि इहे ई हुबदार सदाइनि पिया पाण खे आल बैत जा मुहब्बतदार चवाइनि पिया वरी तलवारूं बि उन्हनि हलायूं मिठा मदीने वारे साईं तॾहिं फरमायो त भली कलमो पढ़े भली निमाज़ूं पढ़े भली पाण के मोमिन मुसलमान मौलाई समझंदो हुजे पर जे मुझे अहल बैतन सां बुग़्ज़ थस क़यामत जे ॾियारे यहूदियुनि सां उतारियो वेंदो तव्हां ॻाल्हि समझी या न समझी पुट अॼु फितना पखड़बा था वञनि मदीने वारे साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो वक़्तु ईंदो फितना ईअं पखड़बा जीअं कारी राति छांइजी वेंदी आहे पुट जेॾी महिल कारी राति छांइबी आहे न तव्हां ॾिसो ओॾी महिल ऊंदहि में का शइ नज़र न ईंदी आहे अॻियो माण्हू कंहिं वञी थंभे सां टकराइबो भित सां मुंहुं ॿूथ लॻंदो केॾी महिल खॾे में किरी पवंदो अॻियो नांग भला विछूं अची वियो ख़बर न पवंदी आहे साईं फरमाइनि था अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते ईंदो ऊंदाहियूं छांइजी वेंदियूं ऊंदाहि में माण्हू खे कुझु नज़र न ईंदो आहे हे उहो दौर अची वियो आहे अखियूं खोलियो मुसलमानो सुजाग थियो हक़ जा दावेदार चवण वारा खोड़ आहिनि पर निशानी पथरी आहे क़ुरान ते अमल शरीयत ते अमल सुन्नत ते अमल सोने नबी जे बच्चन सां सच्ची मोहब्बत वारो हदीस ॿुधायां मदीने वारे साईं फरमायो आहे फलो अन रजुलन सफन ए मिन सफन वहुवा सफुल कदमैन बैन रुकन वल मकाम फसल्ला वसाम हिकड़ो माण्हू बैतुल्लाह शरीफ जो जेको रुकन आहे हजरे अस्वद ऐं जिते मकाम इब्राहिम आहे इन जे विच में जेका ज़मीन आहे न दुनिया जी भली ज़मीन इहा आहे इबादत करण जे लाइ भले में भली ज़मीन बैतुल्लाह शरीफ जो आगुर काबतुल्लाह जो सहन हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भले में भली जाइ इते हिकिड़ो सजदो ॾींहुं मोरे जा लख सजदा इन सजदे जे बराबर नथा थी हिते लख नफ़िल पढ़ी हिते हिकिड़ो नफ़िल पढ़ी त इन नफ़िल जो अजुर मथे आहे हिते लख रोज़ा रखी न मोरे में दादू में लख रोज़ा रखी पर इन रुकन जे साम्हूं हिकिड़ो रोज़ो इफ्तार करी हितों जे लख रोज़नि खां वधीक अजुर हिते लख रुपया ख़ैरात करी पर इते वञी हिकिड़ो रुपयो ख़ैरात करी इन रुपये जो अजुर अञा मथे आहे मदीने वारो साईं तो फरमाए त इन रुकन ऐं मकाम जे विच में भी को इबादत करे इबादत हिकिड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं न 4 ॾींहं न साल न 5 साल न पर पूरी उम्र 60 साल 70 साल 80 साल भली 100 साल जमार पूरी जिंदगी हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भी पूरी जिंदगी इबादत करे पर सुम्म लकी अल्लाह वहुव युबग़िदु आल बैत मुहम्मदिन दखल अन्नार साईं फरमाइनि था इन हाल में मो जो मुझे बच्चन सां बुग़्ज़ थस मुझे अहल बैतन सां अदावत थस मरी वियो भली सॼी ज़िंदगी रुकन ऐं मकाम जे विच में इबादत कयई इन इबादत जे बावजूद मरंदो त सिधो जहन्नम जी बाहि में पुट इहा ॻाल्हि समझी हले न समझी पूरी जिंदगी इबादत कयई पर नबी जे बच्चन सां बुग़्ज़ हुआ त बग़ैर पुछ
छाणे जे विंदो जहन्नम में पर गदलो आ गुनहगार आ नबी जे बच्चन सा मोहब्बत तस नबी जे घराणे सा प्यार तस अल मर मन अहब क़यामत में उन्हें सा उथंदे जैसा तुझी मोहब्बत हूंदी जेकॾहिं तुंहिंजी करबला जे शहीदन सां मोहब्बत आहे जेकॾहिं तुंहिंजी इमाम अली असगर सां मोहब्बत आहे इमाम अली अकबर सां मोहब्बत आहे हज़रत इमाम कासिम सां मोहब्बत आहे जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत नबी जे बच्चन सां आहे क़यामत जे ॾियारे तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी आहे उन्हनि सां गॾु तोखे जन्नत में मोकिलियो वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रात जो वगड़ो आ रात जो मुझा सोहना हबीब हवेली पाक में हिन साईं जन उथिया त इमाम हसन भी उथियो इमाम हुसैन भी उथियो इमाम हसन चयो नाना साईं पानी पियारियो त इमाम हुसैन भी चयो नाना साईं पानी पियारियो हुजूर जन उथिया प्यालो भरियूं अवल इमाम हसन के पियारियूं पो इमाम हुसैन के त खातून अतहर सैयदा फातिमा अर्ज कयो या रसूल अल्लाह शायद तवां के मुझे नंढड़े हुसैन का हसन वधीक प्यारो आ अवल उन्हें के प्यारे पान फरमायो त फातिमा मुखे बई मिठा हन बई प्यारा हन पर उन्यर हुन जी हुई अवल पानी हसन घुरियो हो तने अवल उन्हें के प्यारे मौला अली सुतल हुयो साईं फरमायो त ए फातिमा जडे क़यामत जो ॾियारो थींदो जीअं हिकड़ी छत जे हेठां मां नबी आहियां तू फातिमा हसन हुसैन अली व हाज़र राकिद ही जेको सुतल आहे असां 5 ॼणा जीअं असां हिकड़े घर में गॾु आहियूं तीअं जन्नत में बि असां ईअं हिकड़े घर में 5 ॼणा गॾु हूंदा 5 ॼणा मौला अली उथियो उन्हें भी ये गुफ्तो बुद्धो मौला अली अर्ज कयो या रसूल अल्लाह जे असां 5 ॼणा असां 5 तन हिकड़े घर में हूंदासीं फमुहिबूना पो असांजा हुबदार किथे हूंदा वाह मौला तुंहिंजे कदमनि तां कुर्बान वञा सोना अली तुंहिंजे सवाल तां सदके वञा सुभान अल्लाह मौला अली तो अर्ज करे या रसूल अल्लाह असां 5 ही तो हूंदासीं जन्नत में हिकड़ी जाइ ते गॾु फमुहिबूना असां जा हुबदार काॾे वेंदा मोहब्बतदार काॾे वेंदा त हज़रत हबीब करीम फरमायो त अली फमुहिबूना मिन वराइना असां जा हुबदार असां जे चौधारी उन ही जन्नत में हूंदा जिते असां हूंदा सुभान अल्लाह ठरी हले न ठरी हाँ इंशाअल्लाह हे जेको हेड़ी निटरण गर्मी में तू वेही नबी जे बच्चन जो शान बुधन वेठो ही न इया तुझी मोहब्बत तो के वेहारियो आ खुदा जाने इने मोहब्बत जो सिलो मिलंदी जो क़यामत जे ॾियारे मदीने वारे साईं सां गॾु हुजूर जे पाड़े में हूंदे बख्तवारो भलारो उहो आ जो पंजाड़ो थींदो ये मोरे जे आशिकान रसूल जी जमायत हुंदी ऐं हिन जमायत जो सरवाण सोहणो साईं नाले मिठो ऐं साईं मौलाना गुल मोहम्मद साईं हुंदा अल्लाह के सेहत सलामत दे अल्लाह ताला संदन सायो सुन्नुन ते ता देर कायम दायम रखे ऐं उन्हनि जा वालिद गिरामी जन ताज मस्जिद के ताज पहरायो सुभान अल्लाह ही ताज मस्जिद ना है सुन्नियन जो ताज वा साईं मज़ार वारन जे मज़ार ते लख रहमतूं हुजन खुदा जाने ये उन्हनि जूं मेहनतूं हिन कावशूं आहिन ही मेला मुहम्मदी मतल हिन अल्लाह कंदो क़यामत ताईं मतल रहंदा साईं गुल मोहम्मद जा बचड़ा बि अल्लाह साईं खुश करे न आलिम सालिह जेड़ा सूरत जा सोहणा तेड़ा सीरत जा सोहणा अल्लाह उन्हनि के इखलाक बि सुठा प्यारा ॾिना आहिनि अल्लाह कंदो त ही जेको मुहम्मदी मेलो कायम रहंदो दाइम रहंदो आशिका चे हिते पगर सुकाईंदा
मिठा असां खुश नसीब आहियूं जो असां के नबी जे घराणे सां भी मोहब्बत आ त नबी जे असहाबन सां साईं फरमाइन था जेकरे को मानू सालिह अमल करे चंगा अमल करे एतरा अमल करे जो हिकड़े मानू वट 70 नबियन जेतरा अमल गड थी वजन केतरा 70 नबियन जेतरा अमल गड थी वजन पर उन जे दिल में अहुर जे दाणे जेतरो अबू बकर सां बुग़्ज़ हुआ जन्नत में वींदो त न पर जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघंदी हां हेतरियूं हदीसूं बुधायूं माए अहल बैतन जे मोहब्बत जूं त सभई धुरियूं खुश थियूं त उन्हनि खे बि त मोहब्बत आहे न पर ही हदीस बुध साईं फरमाइन था भली अब इबादतूं करे 70 नबियन जेतरा अमल आणे पर जे अबू बकर सां रत्ती जेतरो केतरो ॻाल्हायो रत्ती जेतरो बुग़्ज़ थस न जन्नत में वींदो त न पर जन्नत जी खुशबू भी कोन सघंदो जन्नत जी खुशबू 500 सालन जे पंध ते महसूस थींदी इहो माण्हू जन्नत का 500 सालन जो पंध परे हूंदो जंहिंजो अबू बकर सां बुग़्ज़ हुआ जंहिंजो उमर सोहणे सां बुग़्ज़ हुआ जंहिंजो उस्मान ज़िन्नूरैन सां बुग़्ज़ हुआ इहो जन्नत जी खुशबू बि न सूंघंदो अल्लाह जो शुक्र आहे असांखे नबी जे बचन सां बि प्यार आहे नबी जे घराणे सां बि प्यार आहे नबी जे असहाबन सां बि प्यार आहे अल्लाह इन्हें मोहब्बत में जियारींदो इन्हें मोहब्बत में मौत नसीब फरमाइंदो वमा अलैहि